अहम ख़बर है मूंखे अपडेट कंदा हलूं त नूरियाबाद में मोटरवे ते मुसाफ़िर कोच कल्टी थी वई आहे, जॾहिं त हिकु औरत फौत थी वई आहे ऐं केतिराई मुसाफ़िर ज़ख़्मी थी पिया आहिनि। अफ़सोसनाक ख़बर है मूंखे अपडेट कंदा हलूं त नूरियाबाद में मोटरवे ते मुसाफ़िर कोच कल्टी थी पई आहे। कोच कल्टी थियण जे नतीजे में हिकु औरत फौत थी वई आहे ऐं केतिराई मुसाफ़िर ज़ख़्मी आहिनि। फौती औरत जी सुञाणप शहनाज़ गुलज़ार भुट्टो तौरु थी आहे, जॾहिं त ज़ख़्मियुनि खे इस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। अवांखे अपडेट कंदा हलूं। अहम ख़बर आहे त नूरियाबाद में मोटरवे ते मुसाफ़िर कोच कल्टी थी पई आहे, हिकु औरत फौत थी वई आहे ऐं केतिराई मुसाफ़िर ज़ख़्मी थी विया आहिनि। इन हवाले सां राब्तो कयो आहे नूरियाबाद में आवाज़ टीवी जे रिपोर्टर असद पालारी सां। जी असद, ॿुधाइजो त हादसो कीअं पेश आयो? जी संजय, मां ॿुधाईंदो हलां त नूरियाबाद वेझो मोटरवे रोड ते लॻ दादाबाई भरिसां तेज़ रफ़्तार कोच सखर खां कराची वञी रही हुई, जेका ड्राइवर जे कंट्रोल मां निकिरी वई, जंहिंजे नतीजे में 5 मुसाफ़िर ग़लती थी पई आहे, जंहिंजे नतीजे में 5 मुसाफ़िर ज़ख़्मी थी पिया आहिनि ऐं हिकु औरत शहनाज़ गुल जेकी ज़ाल गुलज़ार भुट्टो तौरु थी आहे, जेका हादसे वारी जाइ ते मौक़े ते पहुची वई। पहुती औरत जे लाश खे नूरियाबाद थाणे ते आंदो वियो आहे, जिते ज़रूरी कार्रवाई करण बैदि वारसनि हवाले कयो वियो आहे। उन्हनि ज़ख़्मियुनि खे नूरियाबाद में एसडब्ल्यू मोटरवे पुलिस ऐं एडीआर जे मदद सां कराची जे मुख़्तलिफ़ अस्पतालुनि लाइ मोकिलियो वियो ऐं रेस्क्यू टीमूं हादसे वारे हंधि पहुची वियूं आहिनि। किरल कोच जे मलबे खे ॻरी मशीनरी वसीले रोड तां हटायो थो वञे। जी, वरी महिरबानी अवां जी अपडेट करण लाइ।